अस्सलाम वालेकुम। सिंधी ॿाराणो किताब सबक़ पहिरियों। सबक़ पहिरें में अखर, आवाज़, अखरनि जो आवाज़ या इराबनि जो आवाज़, लफ़्ज़, पद या जुमिला, इन्हनि शयुनि मां कहिड़ी शइ सेखारणी आहे ॿार खे। हीअ जेको लिखियलु आहे मथे सबक़ पहिरियों, इहो हिजे कराइजे या न कराइजे। ऐं हीअ जेको हेठि लिखियलु आहे खट हीअ लिखियलु आहे, वरी पोइ हिते बि खट लिखियलु आहे ॿी अरबी। जेको विथीअ सां लिखियलु आहे इन खे छा करिणो आहे, छा हीअ बि पढ़िणो आहे या सिर्फ़ु हीअ पढ़िणो आहे, ऐं हिन खे छा करिणो आहे, हीअ जेको हिते लिखियलु आहे। उन खां पोइ हीअ जेको हेठि लिखियलु आहे इन्हनि खे बि छा पढ़णु खपे। हीअ जेके अखर आहिनि लिखियलु इन्हनि खे छा करणु खपे, छा इहे बि ॿार खे पढ़ाइणा आहिनि या न आहिनि पढ़ाइणा। पहिरियों पढ़िजे या पहिरियों पढ़िजे, पे खे ज़ेर ॾिजे या ज़बर ॾिजे। ऐं पहिरियों पढ़िजे इनखे या पहिरियूं पढ़िजे, छा इहे खे पेश ईंदी या न ईंदी। ऐं पहिरियों बिना ज़बर वारो जेको यों जो आवाज़ु आहे उहो अचे हिते, या पहिरियों ज़बर वारो आवाज़ु अचे। इहे सभई शयूं हिन सबक़ में क्लियर थींदियूं। त हिन वीडियो खे आख़िर ताईं ॿुधिजो, इंशाअल्लाह काफ़ी सारो तव्हांखे फ़ाइदो मिली वेंदो। हिन वीडियो मां काफ़ी कुझु सिखण लाइ मिलंदो इंशाअल्लाह। अचूं था हिन जे तरफ़। कुझु उस्ताद साहिबान जेके आहिनि सबक़ पहिरियों हिजे सां पढ़ाईंदा आहिनि, कुझु हिजे सां न पढ़ाईंदा आहिनि। इन तव्हां मुंहिंजी राय पुछो त इहो बि हिजे पढ़ाइणु खपे, छो जो हिन सॼे सबक़ सॼे किताब में सबक़ पहिरियों, सबक़ ॿियो, सबक़ टियों, सबक़ त साॻियो लफ़्ज़ आहे हर हंधि, उहो त ॿार सम्झी वेंदो इनखे कीअं पढ़िजे। लेकिन पहिरियों, ॿियो, टियों, चोथों, इहे जेके ॻाल्हिटा आहिनि ॿारनि खे इहे बि अचणु खपनि। ऐं ॿियो त लिखियलु बि आहिनि मथां मथां, जेकॾहिं थोरी महिनत ॿार ते इन ते बि कबी त ॾाढो बहितरु रहंदो। वधीक तव्हां पंहिंजी राय कमेंट में ॾेई सघो था। हाणे हिनखे सबक़ पहिरियों, इहो पहिरियों या यूं, भला पहिरियों या पहिरियों इहो छा आहे। इन जे लाइ पहिरियों त न आहे, पे खे ज़ेर त कान्हे, बाक़ी पहिरियों आहे। ऐं हा पहिरियों में पहिरियों या पहिरियों, ॾिसो थोरो फ़र्क़ु सम्झिजो। पहिरियों ॿियो आहे पहिरियों, इहो फ़र्क़ु कीअं कजे। ऐं यों आहे या यूं आहे, इन जे लाइ मां तव्हांखे वठी थो वञा सिंधी डिक्शनरी जी तरफ़। हे ॾिसो सिंधी डिक्शनरी आहे, तव्हां ॾिसी सघो था त मथे छा लिखियलु आहे। इन में हिकु अहिड़ी शइ लिखियलु आहे जेका कॾहिं मुंहिंजे गुमान में बि न हुई त को इहा शइ ईअं हूंदी। ॾिसो था पहिरियूं लिखियलु आहे, इहे खे पेश ॾिनी वई आहे। असां आमतौरु यूं न आहियूं पढ़ंदा, यों पढ़ंदा आहियूं, पर हिते यूं लिखियलु आहे। मूं इहा शइ थर एजुकेशन यूट्यूब चैनल ते बि नोट कई हुई त उस्ताद मोहतरम जेको हुयो उहो ये खे पेश ॾिए पियो, लेकिन मां थोरो कंफ्यूज़ पियो थियां त हीअ छा वाक़ई पेश ईंदी या न ईंदी। लेकिन हिते हिननि बि पेश ॾिनी आहे सिंधी डिक्शनरी वारनि, पर मूंखे हींअर बि डाउट आहे त हिते पेश अचणु खपे या न अचणु खपे। मुंहिंजी जेका ज़ाती राय आहे त पेश न अचणु खपे, यूं न पढ़िजे, इहो यों पढ़णु खपे। वधीक तव्हां जेके उस्ताद हज़रात आहियो या ख़वातीन जेके उस्ताद आहिनि उहे पंहिंजी राय ॾेई कमेंट में त इनखे कीअं पढ़ाइणु खपे। या जेकॾहिं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी वारा या सिंध टेक्स्ट बुक बोर्ड वारा या को बि आला इदारो जेकॾहिं हिन वीडियो खे ॾिसी रहियो आहे त महिरबानी करे हिन शइ खे थोरो कंफर्म कनि त असां आमतौरु जेकॾहिं ॻाल्हाईंदा आहियूं ॻाल्हाइण ॿोलाइण में पंहिंजे माहौल में स्कूलनि में असां हिनखे पहिरियों चवंदा आहियूं, पहिरियूं न आहियूं चवंदा, त पोइ हीअ यूं छो लिखियो वियो आहे। अचो त हाणे हिजे जी तरफ़ वधूं था त हिनखे हिजे कीअं कजे। सीन ज़बर स, बे ज़बर ब, स ब। हाणे इनखे धारदार इन जे करे पढ़ायो थो वञे जीअं ॿार सम्झी सघे त कहिड़े अखर जो कहिड़ो आवाज़ु आहे ऐं कहिड़ा कहिड़ा आवाज़ गॾिजी करे हिकु लफ़्ज़ ठाहिनि था। ईअं करण सां ॿारनि खे अखरनि जी सुञाण थींदी ऐं ॿार आसानी सां पढ़णु सिखी वेंदो। जेकॾहिं असां तकड़ि तकड़ि में पढ़ाईंदासीं सबक़ु पहिरियों या तकड़ि तकड़ि में जेकॾहिं ईंदासीं सीन ज़बर स बे ज़बर ब काफ़ी जेको सबक़ु जेकॾहिं अहिड़े तरीक़े सां पढ़ंदासीं त ॿार न सम्झी सघंदा। तंहिं करे हिनखे धारदार जे करिणो आहे। सीन ज़बर स, बे ज़बर ब, स ब, क़ाफ़ पेश क़ु, स ब क़ु, पे हे ज़बर प या पे ज़बर प, हे ज़ेरे हे प हे, रे ज़ेरे रे प हे रे, ये वा नून यों, प हे रे यों, सबक़ु प हे रे यों। उन खां पोइ खे ज़बर ख, टे ज़बर ट, ख ट,
हीउ जेको धार लिखियलु आहे इन्हनि खे पद चइबो आहे। इहे पद आहिनि जिन खे धारदार ॿार पढ़े। इहे ॿ पद मिली करे हिकिड़ो लफ़्ज़ जोड़नि था। त इहे धार इन जे करे लिखिया विया आहिनि त ॿार इन्हनि खे धारदार पढ़े ऐं महसूसु करे त धारदार पद आहिनि, गॾिजी करे हिकिड़ो लफ़्ज़ ठाहिनि था। ख ट ईअं धारदार ॿार पढ़े। हे ये ज़ेर ही हमज़ा ज़बर ही विच में वक़फ़ो ज़रूरी आहे त जीअं आवाज़ धारदार थी बीहनि। खे ज़बर ख, टे ज़बर ट, ख ट, अलिफ मद आ, हे ये हे, आ हे। पोइ तव्हां जेको मथियों आवाज़ आहे इन्हनि मां हिकिड़ो बसि पदनि वारो आवाज़ु पढ़ो ख ट, पोइ हेठियां भली कढाए पढ़ो ही ख ट आ हे। पोइ हीअ जेके ॿ अखर धारदार ॾिना विया आहिनि इन्हनि खे भली ॿार पढ़े इन्हनि खे बि, त जीअं ॿार खे अहसासु थिए त पोयां जेके अखर पढ़ी आयो आहियां हिते बि साॻा उहे ई अखर आहिनि। पोइ ॿार सुञाणे ॿुधाए इहा आहे खे खट, जंहिंखे मथां ज़बर ॾिनी वई आहे त इहो ख पढ़ियो वियो। इहा आहे टे टोपी, जंहिंखे मथां ज़बर ॾिनो वियो आहे त इहो पढ़ियो वियो ट। इहा ई खे खट पोयां जेका पढ़ी आया आहियूं ऐं टे टोपी पोयां जेका पढ़ी आया आहियूं इन्हनि खे ज़बर ॾिना विया ऐं इन ज़बरुनि सां हीउ लफ़्ज़ ठहियो आहे खट। पग खे ॿेड़े तरीक़े सां पे ज़बर प, ॻे ज़बर ग, प ग, हे ज़ेर ही, हमज़ा ज़बर ही पे ज़बर प, ॻे ज़बर ग, प ग। हिते भली गॾाए पढ़ाए छो, हिकु दफ़ो धार तव्हां पढ़ियो आहे ॿार खे अहसासु थी वेंदो हिते गॾाए पढ़िबो त लफ़्ज़ दुरुस्त ठहंदो। अलिफ मद आ, हे ये हे, आ हे, प ग, ही प ग आ हे, पे पग गे गेरो। नून ज़बर न, थे ज़बर थ, न थ, हे ज़ेर ही, हमज़ा ज़बर ही नून ज़बर न, थे ज़बर थ, न थ, अलिफ मद आ, हे ये हे, आ हे, न थ, ही न थ, आ हे, नून नथ थे थियलो। पोइ इनखे कुझु उस्तादनि जो इहो तरीक़ेकार बि हूंदो आहे त इहो सॼो हिजे करे आख़िरि में रवां कंदा आहिनि खट हीअ खट आहे, पग हीअ पग आहे, नथ ही नथ आहिनि आहे। पर मुंहिंजो तरीक़ेकार इहो हूंदो आहे ऐं मूंखे बहितर बि इहो थो लॻे त तव्हां हिन तरीक़े सां पढ़ायो जो तव्हां जंहिं सिट खे हिजे कयो था वरी उन खे ई रवां पढ़ो, ॿी सिट खे बाद में पढ़ो। जेकॾहिं सॼो सुफ़ो तव्हांजे लाइ बेशक ही थोरा अखर आहिनि पर ॿार जे लाइ तमामु घणा अखर आहिनि हिते। उनजे करे सॼो सुफ़ो जेकॾहिं तव्हां हिकु हंधि हिजे कंदव त ॿार ते बोझ थी पवंदो। उनजे करे हिकिड़ी हिकिड़ी सीट खट हीअ खटाए इहो हिजे कयो त हाणे रवां में बि इन खे ई पढ़ो, पोइ पग हिजे कयो वरी रवां में बि इन खे ई पढ़ो। पोइ अचे थो आख़िरी वारो, आख़िरी लाइन जो पे ज़बर प, टे ज़बर ट, प ट, पे ज़बर प, नून ज़बर न, प न, गे ज़बर ग, नून ज़बर न, ग न, खे ज़बर ख, पे ज़बर प, ख प, प ट, प न, ग न, ख प। ॿार खे ॿुधाइणो पुटु इहे साॻा ई अखर आहिनि जेके तव्हां पोयां पढ़ी आया आहियो, धारदार बि लिखिया पिया आहिनि। इन्हनि में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु ज़बर जो इज़ाफ़ो आहे। ज़बर ॾियण सां जेको आवाज़ु निकिरे थो असां उहो आवाज़ु हिते सिखियो आहे। ज़बर आई खे ख थियो, टे खे ज़बर आई ट थियो, ख ट। मतिलबु हिन सबक़ पहिरें में असां ज़बर जो आवाज़ु सिखियो आहे ऐं हिते हीअ जेके ख ॿियो ट आहे इन में ॿ पद आहिनि जेके गॾिजी करे हिकिड़ो लफ़्ज़ ठाहियूं खट। मतिलबु पद बि असां पढ़िया आहिनि हिते, पर ॿार खे ॿुधाइणु ज़रूरी न आहे लेकिन अंदाज़ु अहिड़ो ज़रूरु अपनाइणु खपे त जीअं ॿार धारदार पढ़े ऐं आवाज़नि खे सुञाणे सघे। भली शौरी तरीक़े सां न ई सुञाणे लेकिन लाशौरी तरीक़े सां हुनखे इन्हनि जी सुञाणप ज़रूरु थियणु खपे। ऐं इहो ई तरीक़ो आहे त ॿार खे बिल्कुलु बि आसान लॻंदो हीअ किताबु। ऐं पोयां खां जेको कक पटी पढ़ी आया आहियूं, अलिफ ज़बर बे ज़बर ब, जीम ज़बर ज, जेका ज़बर असां पढ़ी आया आहियूं हिते उन ज़बर जी मश्क आहे सबक़ पहिरें में। त सबक़ पहिरें में ज़बरुनि जो आवाज़ असां सिखियासीं ऐं ॿिए सबक़ में इनशा अल्लाह वरी कुझु ॿियो नओं सिखंदासीं। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी कोशिशि सुठी लॻी आहे त वीडियो खे लाइक कजो ऐं जेकॾहिं तव्हां पंहिंजी राय ॾियणु चाहियो त कमेंट ज़रूरु कजो। ऐं जेकॾहिं तव्हां चाहियो था त मुंहिंजा ॿिया वीडियोज़ जॾहिं बि अपलोड थियनि तव्हां ताईं नोटिफिकेशन अचे त चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾिजो ऐं नोटिफिकेशन बटन खे ऑल करे छॾिजो। इहा मुंहिंजी कोशिशि सुठी आहे त हीअ वीडियो ॿियनि सां बि ज़रूरु शेयर करे छॾिजो। अल्लाह हाफ़िज़।